छो त जिथे चाहत थींदी आहे त उहा अलाह जे हुकुम सां थींदी आहे। रब हुनखे चवराईंदो आहे, छो त हुनजे ज़हन में शैतान कोन हो, हुनजे ज़हन में ॿियाई कोन हुई। हू साफ़ सुथरो माण्हू, दीन ईमान वारो माण्हू हुयो, ग़रीब शरीफ़ हुयो, तॾहिं हुन सां रब करीम मदद पियो करे। पोइ हुनखे इहा ज़हन में ॻाल्हि वेही वई त मां हिनखे चवां। अदा नेठि जेको आहे सो हुनखे ग़रीब मिसकिन खे चई, अदा हाणे जेकॾहिं मूंखे शादी कंदुसि, तूं पंहिंजे नियाणीअ जो संग ॾी त अदा मां रहंदुसि बि हिते तो वटि, जेको बि तूं चवंदे तूं बि खा। मां पंहिंजी घरवारीअ खे बि ॾुखियो कोन कंदुसि, सुखियो कंदोमांसि, ऐं मुंहिंजो बि गुज़र सफ़र वापारु वरी हलंदो, मुंहिंजी बि वसियत थींदी, मूंखे बि दिलजाए थींदी। अदा ग़रीब खे इहे ॻाल्हियूं कई, ग़रीब मुतमिन थियो, हिन सां हा कयई। अदा ठीकु आहे, मूंखे क़बूलु आहे। अॻु में इहे लख ऐं हज़ार ऐं बंगला ऐं गाॾियूं कोन हूंदियूं, इहो ॻाल्हाइणु ॿोलाइणु कोन हूंदो त अदा जॻह कान्हे का, बंगलो ठाराए, गाॾी वठ, हीअ शइ करे। जीअं हींअर हले थी न आहे त माण्हू पिनी सिनी बि पूरो करे पोइ थो या शादी करे। इहा शादी कहिड़े कम जी थी जेका पिनराए? शादी उहा थिए जंहिंमें अलाह राज़ी हुजे ऐं जंहिं ते नंगू करे माण्हू थोरो करे। त अदा हीअ मिसकीन आहे, जेकॾहिं हिनखे चाढ़णो आहे, हिनखे हथी ॾियणी आहे, त पोइ उन सां माण्हू भलाई वारो कमु कंदो त उन में रब राज़ी थींदो। अॻु में ईअं कोन हो, अॻु में चवंदा अदा ठीकु आहे, बसि जेके ॿ वॻा कपिड़नि जा ॾी, अदा बिस्मिल्लाह मुले खे वठी अचो, अदा असां तोखे निकाह करे ॾियूं था। शादी सूदी हूंदी हुई, विहांउ धाम धूम सां, इहे धमचर कोन हूंदा हुआ। अॼु वॾो कमु आहे, तव्हां पाण ॾिसो था, मां हाणे हुनजी वज़ाहत तव्हांखे कहिड़ी ॿुधायां। अदा मुलो वठी आयो पाड़े पतीअ जा 4 महिमान, नियाणियूं साणियूं, हुन पंहिंजो राज घुरायो। हिनखे त केरु कोन हो, हे अकेलो हो, वीचारो ग़रीब शख़्स वापारी। अदा हुन वटि आया, ॾाढो अदा लाॾा कोॾला चई, मेहंदीअ जी रस्म करे, मुलो घुरायूं, हिनखे ॾाढा हार गाना ॿधाए, मोड़ू ॿधाए, अदा हिनखे रस्म जेको आहे करे टकर हणाए ऐं हिनखे छोकिरी जेको आहे सो ॾिननि। अदा ॾाढो ग़रीब शख़्स बि ख़ुशि थियो, हे बि ॾाढो ख़ुशि थियो। अदा पंहिंजे ससु सहुरे जी बि ख़िदमत करणु लॻो, ऐं पंहिंजी बि जेको आहे हिनखे जान में ताक़त अची वई, रौनक अची वई, परेशानियूं जा सोचूं जेके उहे ख़तमु थी वियसि। छो त घरवारी बि हिकिड़ी ज़िंदगी आहे, घरवारी हिकिड़ी सुलझण शइ आहे। अकुल ऐं दिमाग़ जो ऐं असांजे दिमाग़ जूं जेके रॻूं आहिनि उन सां खुलंदियूं आहिनि, टेंशन ऐं परेशानियूं, मुंझारो असांजो ख़तमु थींदो आहे। घरवारी अधु ज़िंदगीअ जो सहारो आहे, पर जेकॾहिं सोच वारे जे लाइ, सम्झ वारे जे लाइ, बाक़ी ईअं न आहे। अदा मूं शादी कई, 5 वॻा कपिड़नि जा ॾिनामांसि, अदा वालियूं 2 कननि में पारायूंमांसि, मुंडी ॾिनीमांसि, घर में सुबुह शाम जेको आहे हिसाब सां ख़र्चु आणे, ऐं हूअ उहा आज़ाबनि में, इहा शादी न ॿध। शादी उहा आहे जेतिरो तुंहिंजो घरवारीअ ते हक़ु आहे, त हुनजो बि एतिरो घरवारीअ जो तो ते हक़ु आहे। ॿई भाङे भाया रहो। शादी छो थींदी आहे? इन करे थींदी आहे त तव्हां ॿई हिक ॿिए जा हमदर्द हुजो, पंहिंजे प्यार में, पंहिंजे मोहबत में रंगिजी वञो, बुराइनि खां, गुनाहनि खां ऐं शैतानी कमनि खां बचो, पाण में ॿधी कयो, एतमाद कयो। अॻु में इहे फैशन कोन हुया, जेके नथूं, हार, लीलम, मुंडियूं, सैंडल ऐं भला भला कपिड़ा, उन दौर में इहे कोन हुया। इहे हुया त कंहिं अमीर तरीमनि जे बादशाहनि जे लाइ हुया। ग़रीब गुरबो पंहिंजे हाल ते जेको हूंदो हो रस्म जे हिसाब सां, उहो माना जेको बि हुन खां पुॼंदो पोइ थोरो घणो उहो कंदा हुआ। अॼु ट्रक भरे ॾे त बि चवंदा त नियाणीअ खे कुझु कोन ॾिनई, त माना लालच आहे न। अॻु में ट्रक कान हुई, अॻु में पेतड़ियूं नंढड़ियूं हुयूं, उन्हनि में जा गढड़ियूं ॿधी ऐं माइनि खे ॾाजू ॾींदा हुआ। अदा हे थाली वठो, सुरमिंदाणी, अदा हे 2 वॻा कपिड़नि जा ऐं हिकिड़ी दर्शनी, हिकिड़ो कॻो ऐं हिकिड़ी सॻी, अदा गंज सामान मिलियो त पोइ उन में ख़ुशि हूंदा हुआ। अलाह उन ॻाल्हि में राज़ी आहे जंहिं ॻाल्हि में सादगी हुजे, जंहिंमें मोहबत हुजे, जंहिंमें फ़ुर्सत हुजे, जंहिंमें इख़लाक़ हुजे। अदा हुनजी घरवारी बि सादड़ी सुदड़ी हुई, ऐं इहे फैशन वॻा कोन, अंगल कोन कंदियूं हुयूं। पोइ जहिड़ो हाल हो उन हाल ते गुज़ारींदियूं हुयूं। इहे मच्छियूं, गोश्त पला हाणे थिया आहिनि। अॻु में हर शइ पंहिंजे खाधो पंहिंजे हथ जो हूंदो हो। जेका बि शइ हूंदी हुई
पंहिंजे घर जी माण्हू खाईंदो, पंहिंजे झंग जी खाईंदो, शहर जी कोन खाईंदो। पोइ बीमारियूं तॾहिं कोन हूंदियूं। हींअर बीमारियूं जेतिरो शहर जो था खाइनि माण्हू केतिरो ओतिरो माण्हू बीमार आहिनि। के शुगर जा मरीज़ थी विया, के ब्लड प्रेशर जा मरीज़ थी विया, के टाइफाइड जा थी विया, किन खे अटैक पइजी विया। इहे अटैक छो था पवनि? शुगर किथां आई, ब्लड प्रेशर किथां आयो? इहो सभु गंद आहे। गंद इहो आहे शहर जो जेको असां खाऊं था। अॻु में साफ़ सुथराई जेको बि खाईंदा हुआसीं सुठो खाईंदा हुआसीं, पंहिंजे हथ जो, पंहिंजे झंग जो, पंहिंजे आबादीअ जो खाईंदा हुआसीं। उन में सवादु हूंदो हो, पाणी भला हूंदा, बर्फ़ूं कोन हूंदियूं। हींअर अलाह कंहिंखे सिकायो कोन्हे को पोइ मरां, शुगर थिए, ब्लड प्रेशर थिए, अटैक पए, छा बि थिए, पर कपिड़ो बि सुठो पाईंदो त खाईंदो त भलो। पोइ जेके ज़िंदगीअ में ॾींहं 5 हलियुसि त पोइ अलाह करीम इहो ईअं ॾेखारे थो। अदा कुझु ॾींहं हिन वटि पंहिंजे सहुरे वटि ससु वटि रहियो, हुननि खे चई त हाणे मूंखे त इजाज़त ॾिजो त मां हीउ मुल्क छॾे वरी थोरो मां अॻिते कंहिं ॿिए बादशाहीअ में भला गुज़र सफ़र हो, महीनो 15 ॾींहं 2 महीना करे वरी वापसि तव्हां वटि ईंदुसि। तव्हांखे जेको बि कुझु खपे, जेका बि खोट टोट हुजेव, मां तव्हांजी उहा पूरी कयां। अदा हो बि सुलक्षणो वापारी माण्हू हुयो, पंहिंजे ससु सहुरे जो एतिरो ख़्यालु पियो रखे जीअं पंहिंजे पीउ माउ जो माण्हू रखंदो आहे। उन्हनि जो बि हक़ु आहे। ईअं न आहे ससु सहुरे खे बि पीउ माउ वांगुरु ॾिसणो आहे, घरवारीअ खे बि रंजाइणो न आहे, मोहबत करणी आहे, हमदर्दी करणी आहे, हुन खां हाल हवाल वठणा आहिनि, पुछणो आहे कहिड़ी तोखे तकलीफ़ आहे, छा तोखे खपे। उहो कंहिंजे आसिरे आहे? तुंहिंजे आसिरे आहे। तुंहिंजे आसिरे हुननि घरड़ो पंहिंजे माउ पीउ कढी ऐं छिनी तोखे ॾिनी त हाणे तुंहिंजो कमु आहे हुन सां हमदर्दी करणु। कंदे त रब करीम राज़ी थींदी ऐं तव्हांजो घर आबाद थींदो, घर में दीन बि रहंदो। अदा हिनखे सहुरे पंहिंजे चयो त बाबा ठीकु आहे, असांखे को इतराज़ कोन्हे, भली तव्हां जेको आहे ॿिए मुल्क वञो, पोइ महीनो रहो, 2 महीना रहो, हफ़्तो रहो, वरी जॾहिं बि तव्हांजी दिलि चए वरी वापसि वरी हिन पंहिंजे वथाण ते अचिजो। अदा हिन पंहिंजे सहुरे खे कुझु रक़म ॾिनईसि खाइण पीअण जे लाइ। हाणे हुनखे चई चाचा दुआ कजांइ, इहे पंहिंजे घराड़ीअ खे वठी हिन हिकिड़ो घोड़ो हथु कयो जेको 100 रुपए में वरितो। 100 रुपए में वापारी हो, 100 रुपए में 100 रुपया उन टाइम जो सम्झो था न त वॾो हो। अदा 100 रुपए में घोड़ो वठी आयो। उन घोड़े ते ॾाढा संज वंज पंहिंजो आहे जेको घर में रिलियूं हुअसि टपरास रखी, उन ते सामान सलो खणी ऐं पंहिंजी घरवारीअ खे लांग वराए निकिरी पिया। हलंदा विया, मंज़िलूं मारींदा विया, कंहिं बादशाहीअ वञी पहुता। उते कंहिं कुंड पासे में ॿाराड़ीअ में जीअं ग़रीब थींदा आहिनि घरड़ा हुया, उतां हिकिड़ो घरड़ो जेको आहे कंहिं कुंड में पंहिंजो ठाहे छोड़े अदा आंधो काणो करे उन में जेको आहे छपर छांव करे ऐं उते ॿियो त हाणे कोन हो। हिनखे खाइण पीअण जा सामान हुयो, ॿियो हिकिड़ो हंधड़ो हुयो जेको 2 ज़ाल मुड़ुस उन में सुम्हंदा हुया। अदा उते रही पिया। घरवारीअ खे चई त हाणे मां वरी जेको आहे कुझु 5 ॾींहं उते उन बादशाह जे मुल्क में रहियो। 5 ॾींहं खां पोइ वरी हिनखे चई त हिकिड़ो अञा अॻिते शहर आहे, हाणे तूं हे ॻोठ बि अथई, राज बि अथई, ॾेठ वेठ बि थी आहे, पाड़े पतीअ जूं मायूं माचणी थियूं, कचहरीअ बचहरीअ करण जे लाइ तुंहिंजो बि वक़्तु गुज़रे थो। मां बि भला अॻिते वञी थोरो वरी को वापारु करे के 5 रुपया ठाहे अचां। हिनखे जी ठीकु आहे, मां तुंहिंजी जेका मर्ज़ी, मूंखे सही आहे, मां नाराज़ न आहियां, मूंखे क़बूल आहे, भली तूं वञ। अदा हिनजी ज़ाल बि भली अकुल वारी हिनजे चवण आखण में हुई। हुनजी नियत ख़राबु कोन हुई। अॻु में ख़ौफ़ कतिरो कोन हो, माण्हुनि मां कोन थींदो हो, जानवरनि मां ख़ौफ़ थींदो हो। हींअर भाउ मुंहिंजा जानवरनि मां ख़ौफ़ कोन थो थिए, माण्हुनि मां थो थिए। घरनि में बि टिॼूं था, झंगू त छा पर घरनि में बि टिॼूं था। निंड कान्हे का, अखियूं पटियूं पियूं त का महिल अलाए कहिड़ी थींदी। सुम्हूं था त रब करीम खां दुआ घुरूं था, पूरी काइनात जी दुआ घुरूं था, उन्हनि जे खेर जी, उन खां पोइ पंहिंजे खेर जी घुरी सुम्हूं था, तॾहिं सुकून थो अचे। खेर जी राति गुज़रे थी, सुबुह थो थिए। अदा वरी अदा माण्हू को इबादतगार आहे, पंहिंजी इबादत में वियो हलियो वञी, ॾाढो ज़िक्र फ़िक्र निमाज़ूं पढ़ी, दुरूद सलातूं दुआ घुरी घर आयो। पोइ जेको बि घर में आहे खाई पी वरी पंहिंजे कमकार सां हलियो, वरी शाम थींदी वरी पंहिंजे बचनि में थींदो अचे। अदा हो ॿेड़े हिसाब सां कंहिं ॿिए मुल्क निकिरी वियो, पर घरवारीअ खे उतां जो हिकिड़ो अकुलमंद माण्हू हुयो जेको हिन जो दोस्त हुयो, दोस्ती थी अॼु भाउनि जहिड़ी, ऐं हिन खे सम्झाई